लाड़काणो भरिसां सिंध असेंबली जा अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे काफ़िले मथां नामालूम हथियारबंदनि पथराव कंदे हमिलो करे ॾिनो। हमले में हलीम आदिल शेख ही ॿिया महफ़ूज़ रहिया। हलीम आदिल शेख जे तर्जुमान मूजिब अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख काफ़िले समेत मशहूरी रेगुलेटर जो दौरो कयो, जिते 5 हथियारबंदनि हलीम आदिल शेख जी गाॾी ते पथराव कयो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त हथियारबंद सूबाई वज़ीर सैल अनवर सियाल जे चवण ते हमले लाइ आया हुया। अपोज़िशन लीडर जे ख़ानगी गार्डन तरफ़ां अॻिते अचण ते समूरा हथियारबंद फ़रार थी विया। ॿिए तरफ़ सियाल हाउस जे तर्जुमान हलीम आदिल शेख जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त हलीम आदिल मूजिब गाॾी ते पथराव थियो आहे, पर निशान गाॾी ते नज़र नथा अचनि। तर्जुमान चयो त यार मोहम्मद लाशारी में पाणी सप्लाई न कयो वेंदो आहे। हलीम आदिल खे इलाइक़े जी ख़बर ई नाहे, हू सिर्फ़ कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। तर्जुमान मूजिब पीपल्स पार्टी ड्रामनि जी सियासत नाहे कंदी। पूरी सिंध में पीटीआई खे अवामी सपोर्ट न मिलण ते हलीम आदिल शेख बौखलाहट जो शिकार थी वियो आहे। कूड़ा इल्ज़ाम लॻाइण ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ इज़त खे छेहो रसाइण जो नोटिस मोकिलियो वेंदो। होॾां सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल पारां हलीम आदिल शेख मथां थियल हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। इमरान इस्माइल जो चवणु आहे त हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी।